कंहिंजी गाॾी आहे? सजाद खासकेली। हाँ सजाद खासकेली। सजाद खासकेली केॾां थो वञे? इहो त हलूं त भॼी थो ॾिसां रोटी करे कंहिंजी इजाज़त आहे? हाँ तव्हां ख़बर न असीं त मज़दूर थी वेंदो आहे। मज़दूर कीअं कम थोरा तूं गाॾी हलाई पियो ठीकु आहे तोखे इहा ख़बर न आहे त इजाज़त कंहिंजी आहे? इहा हाँ इहा असां ख़बर हे कंहिंजी अदा? हद बाबा ख़बर न आहे साल थी विया कहिड़ी आहे का ख़बर हे मेमण ॻोठ हे अदा? जी आहे हीअ त मेमण कोट हाँ हीअ त मेमण कोट हे मेमण ॻोठ हे अदा न? जी आहे हीअ मेमण हाँ जी आहे पोइ तूं कीअं थो चईं त जेको मूंखे ख़बर न आहे? न हीअ त मेमण कोट हाँ हीअ त मेमण कोट जी यादव मेमण ॻोठ हे अदा जी आहे पोइ इजाज़त कंहिंजी आहे? न इजाज़त त मां ख़बर न आहे अॼु तारीख़ कहिड़ी आहे? सभु को अचे पियो न अॼु तारीख़ कहिड़ी आहे? काल रहू अॼु 14 तारीख़ 14 तारीख़ आहे ॾींहुं छाजो आहे? अॼु अरबा अरबा ॾींहुं आहे महीनो कहिड़ो आहे? 11 आहे साल कहिड़ो आहे? 11 हले महीनो 11 हले पियो 2023 माना मां सरेआम ही गाॾियूं हलायो पिया अस्सलाम वालेकुम सर धूम न्यूज़ से गुलशर बारिजो। सर ये मेमनगोट की हुदूद में आज 14 तारीख है और ये अपना ये गाड़ी रेती की मैंने पकड़ी हुई है आज 14 तारीख को और मेमनगोट की हुदूद से ये रेती बजरी उठा रहे हैं। अब आगे आप जाने आपका काम जाने ठीक है सर। ये मैंने वीडियोस लिए और रात के अभी 10 साढ़े 10 हो रहे हैं। ठीक है सर ये अभी मैं वीडियो आपको सेंड कर रहा हूँ। ये SHO मेमनगोट मलक फैसल कह रहा है कि मेरे इलाके में कोई रेती बजरी नहीं उठाई जा रही है मगर ये 14 तारीख 11वां महीना 2023 ठीक है। ये मैंने अभी गाड़ी रोकी हुई है मेमनगोट के इलाके में जो ये ड्राइवर भी खुद बता रहा है या आप उससे खुद मालूम कर लें। बाबा इलाका ॻाल्हाए जी बाबा अॼु कहिड़ी तारीख़ आहे? बाबू 14 तारीख़ 14 तारीख़ आहे जी आहे 11 महीनो 2023 2023 जी आहे इलाइक़ो कहिड़ो आहे? इलाइक़ो जी मेमण कोट आहे बाबा इलाइक़ो मेमनगोट आहे जी आहे ठीकु आहे। नालो तव्हांजो? इश्फाक़ अहमद इशफाक अमन कह रहे हैं पान खासकेली खासकेली जी आहे ठीक है सर। ये इशफाक अमन खासकेली